दादा मोहनदास वलेछा जे बिरपा कयल मास्टर रांझण सिंधु भवन में 2015 खां ई सिंधी नाटक, भगत, सांस्कृतिक गीत संगीत, नृत्य, बहिराणे जहिड़ा सिंधी ॿोलीअ जे वाधारे जा कार्य थींदा आहिनि। कवि मास्टर रांझण जेका सिंधी ॿोलीअ जी शेवा शुरू कई हुई, उनखे अॻिते वधाइण में दादा मोहनदास बि का बि कसर कोन छॾी। दादा मोहनदास वलेछा जे विछोड़े सबबि जेको खाल पैदा थियो आहे, उहो कॾहिं बि कोन भरजंदो। वलेछा परिवार सीस झुकाए दादा खे नमन थो करे। ओम शांति।